उनके परे खां मुंडी ॾेखार जा तुंहिंजो मुश्किल हल थी वेंदो। सोने अली मुर्तदा जी मुंडी मिली वई। बकरार बकरियूं शान वारो आयो, ॾिठे त हाओ शींहं पियो अचे। शींहं खे तलवार न, तीर न, खंजर न, नेज़ो न, परे खां अल्लाह जे प्यारे सोने अली मुर्तदा जी मुंडी थो ॾेखारे। फौरन उन शींहं मथी अखियूं कयूं, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े पुठी ॾेई पोइ रवानो थियो। ऐं बकरार ॾाढो ख़ुशि थियो, अल्लाह ताला हिनखे ॾारियो आहे। कुझु ॾींहंनि खां बाद हज़रत अली मुर्तदा जे ख़िदमत में आयो, साईं रब साईं तव्हां जे ज़रिए मुंहिंजो मुश्किल हल करे छॾियो। शींहं खे मूं मुंडी ॾेखारी, निहारे पोइ ते हलियो वियो। पाण फरमाइनि था मथे निहारियो, हा मुंहिंजा साईं इन मथे निहारे दुआ घुरी, या अल्लाह जंहिं जंगल में अली मुर्तदा जा मुहिब रहनि था, मां उहो जंगल ई छॾे थो वञा, मतां सोने अलीअ जे प्यारनि जी बेअदबी थी पवे। सुभान अल्लाह। नारा तकबीर, नारा तकबीर, नारा रिसालत, नारा रिसालत, नारा तहकीक। अल्लाह जा बांधो सोने अली मुर्तदा जो बि नारो हणो। हाफ़िज़ साहब नारो हणायो, नारा हैदरी। अली मुर्तदा खे असां पंहिंजो ईमान था ॼाणूं। शेर खुदा असां वटि रवाज आहे, जंहिं ते के शेर पाकिस्तान, शेर फलानो, पर शेर जो लक़ब ठहे थो त शेर खुदा खे चओ। सुभान अल्लाह। खैबर जी किले ते यहूदन वॾा गेट हा, लोही अंदर ताला ॾेई अंदर वेही रहा। ॿाहिरि केर बि न वञे, ॿाहिरियूं केर बि अंदर न अचे। काफ़ी ॾींहं गुज़री विया। मुंहिंजे सुहिणे नबी पाक फरमायो, ओ असहाब किराम जी आका, सुभाणे ही इस्लाम जो झंडो मां उनखे ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला फतह कराईंदो। हाणे इन हदीस मां मसाला था निकिरनि। लओतियन हाज़िहि रायत गदन रजुलन यफ्तहुल्लाहु अला यदैहि। सुभाणे ही झंडो मां उन जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला फतह कराईंदो। माना नबी सोने खे अल्लाह ताला इहो ग़ैब जो इल्म अता कयो आहे त सुभाणे फतह बि थींदी, कंहिंजे हथ ते थींदी, साओ मदीने वारे खे ख़बर आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे प्यारे हबीबे ने फरमायो, शेरे खुदा के वठी जो वठी आया, सोने अली के वठी जो वठी आया। अली मुर्तदा जे अख में सूर आ। नबी करीम जी ज़ात पंहिंजे प्यारे अली जे पाक अख में पंहिंजो लुआब लगायो, दर्द लही विया, नूर ठही विया। शेरे खुदा फरमाए थो, मुंहिंजे पहिरीं अख जेका उथल न हुई अॻ में, उन खां वधीक हाणे नूर हो, ताक़त हुई। अली मुर्तदा मैदान में आयो। सुभान अल्लाह। तारीख पढ़ो, मु किताब लिखियो आहे फतहुल क़वीयुल गालिब फी सीरत सय्यिदना अली इब्न अबी तालिब। उन में केतिरनि अरबी तारीख़ुनि खां मूं हवाला दाहल त हज़रत अली ॾिठो त दुश्मन अंदरां दरवाजा बंद करे वेही रहिया आहिनि, ॿाहिरियां ॿाहिरि अंदरियां अंदर किलो बि वॾो आहे, उन ते चढ़ण जो मसइलो आहे। हज़रत अली मुर्तदा पंहिंजे पाक हथ में हिकिड़ो हथु दरवाज़े वारी भित ते ॾिनो आहे, ॿियो ॿाहिरि कड़े में विधो आहे। ख़ुदा जी वलीअ सुहिणे अलीअ ईअं ज़ोर ॾेई अल्लाह जो नालो वठी जो सट ॾिनी त दरवाज़े में टाकोड़ा पइजी विया, किले में ॾार पइजी विया। अली उन दरवाज़े खे पंहिंजे हथ ते मथे खणी बीही रहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह वाह मुंहिंजे महबूब या अली। मथे खणी बीही रहियो।
सहाबे किराम इन्हें गेट खां अंदर दाखिल थियो तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं रश थींदी आहे त हिकिड़े दरवाज़े खां निकिरणु मसइलो हूंदो आहे माण्हुनि जी पीड़ थींदी ईंदी आहे भीड़ थी वेंदी आहे सोणे अलीअ ॾिठो हिकिड़े दरवाज़े खां अंदरि वञणु माण्हुनि जी लतड़ थींदी पाण छा कयूं जो उन दरवाज़े खे पंहिंजे पाक पुठीअ ते रखे उन किले ते हथ रखे फरमाइण लॻा त हिन दरवाज़े खां मथे चढ़ंदा वाह 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 शाही मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाही मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार शाही मरदा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जुल्फ़िकार शेरे खुदा जी तलवार जो नालो आहे अरबी लफ्ज़ जुल्फ़िकार फिकार जमा जो सीगो आहे फ़क्र जो जमा आहे फ़क्र चइबो आहे जोड़ खे संध खे उन तलवार खे जोड़ सोढ़ी कबी ही त नंढी थी वेंदी हुई खोल बि ही त वॾी थी वेंदी हुई हज़रत अली जनो तलवार खणी मैदान में लहंदो हो भली केतिरो परे दुश्मन बीठो हुजे वा तलवार वराए शेरे खुदा जे गोॾनि जे हेठां अचे उनखे केराईंदी हुई सुभान अल्लाह हीअ आहे हुसैन जो बाबा हीअ आहे हुसैन जो